अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन थकानियूं सां गॾोगॾु आऊं आहियां ख़ुदि थकाई। जीअं त तव्हांखे हिकिड़ी माना अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त ईंदड़ सियारे में ऐं वांदनि खे अपील थी कजे त महिरबानी करे हिन सियारे में जल्द खां जल्द पंहिंजियूं शादियूं करे लाहियो, न त जनवरी जे आख़िरी तारीख़नि में सूबनि ते एफआर कटी वेंदी। एफआर जी नाज़रीन अचो ही हिकिड़ो शख़्स हमरा हिकिड़ो पोयां अचे पियो, इन खां पुछूं त ही शादीशुदा आहे या वांदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा इहो सियारो अन क़रीब वेझो अचण वारो आहे ऐं जेको माना वांदनि जे लाइ इहा अपील आहे त महिरबानी करे हाणे सियारो अचे पियो, शादियूं करे लाहियो, न त जनवरी आख़िरी तारीख़नि में सुबुहनि ते एफआर कटी वेंदी। एफआर हाणे एफआर कटी वेंदी। यार मुंहिंजी शादी तव्हां शादीशुदा आहियो या वांदा आहियो? छड़ो आहियां छड़ो। त पोइ बसि दिसंबर में शादी करे ला, न त गिरफ़्तार थींदे गिरफ़्तार जनवरी आख़िरी तारीख़नि में। यार गिरफ़्तार थींदो ईअं कीअं थींदोसि? हाँ ईअं कीअं थींदोसि? यार असल मसइलो इहो आहे त हिकिड़ो त मूंखे मिले नथी। हाँ जेकॾहिं जे मिले बि थी न त उतां वारो कमु मुंहिंजा माइट ख़राब करे छॾनि। ॿिया जेका आहिनि न उहो चवंदा आहिनि उन ॾांहुं पेचे वञनि, छोकिरी जे माइट ॾांहुं चवंदा ही छोरो कमाए कोन थो। अच्छा माना माइट राज़ी कोन हूंदा आहिनि? न माइट मुंहिंजा माइट राज़ी हूंदा आहिनि। छोकिरी जा माइट राज़ी हूंदा आहिनि? छोकिरी जा माइट राज़ी हूंदा आहिनि पर छोकिरी राज़ी हूंदी आहे? छोकिरी इहा ख़बर कोन्हे। पोइ छोकिरी राज़ी कोन हूंदी आहे त पोइ तॾहिं त कमु फिटियो वञे न बाबा। न असल मसइलो इहो तूं ही परे त करे माॻी वात मंझि थो हुजे। हिन ते ॻाल्हाए न, हिन ते ॻाल्हाए। ॻाल्हाए न त तूं माॻी वात जे किथां ॻाल्हाईंदुसि? हा न न परे परे। असल मसइलो इहो आहे न, हाणे जिते बि आउं वञा थो ठीकु आहे, माइटनि खे आउं मोकिलियां थो, पहिरीं त रुॻो इहो था पुछनि ॾे ख़बर आंजो छोरो कमाईंदो आहे? अच्छा तूं कमाईंदो आहीं? शुक्र अल्लाह अहमदुल्ला बस मिड़ी 200 250 300 घर खणियो अचां। 200 250 माना 300 रुपया घर खणियो हुजे तॾहिं त माई कोन थी मिले न, ठहियल जुड़ियल कम फिटियो वञनि न। यार उस्ताद ॻाल्हि ॿुध न, हाणे जेकॾहिं मूंखे माई मिलंदी त आउं कमाईंदुसि न, ईअं कीअं कमाईंदुसि? या जे कमाईंदे न 500 1000 रुपया डेली घर खणी ईंदे तॾहिं तोखे माई मिलंदी न, ईअं कीअं मिलंदी? अॼुकल्ह बेरोज़गार जेके बेरोज़गार आहिनि उनखे केरु थो माई ॾे भला? यार ॾिस ॻाल्हि ॿुध, मूंखे एॾी हसीन जी ज़रूरत न आहे। काणी हुजे, लूली हुजे, लंगड़ी हुजे त उहा बि जेको सही आहे। हींअर मूंखे हिकिड़ी छोकिरी मिली ते उन जी जेकी त हिकिड़ी टंग न उहा फिरई लवी ठीकु आहे, ऐं हिकिड़े अखि जो तारो जेको सो कोन हुअसि, पर उनजे माइटनि बि मूंसां सवाल वॾा कया। मूंखे जी पुट कहिड़ी तुंहिंजी ड्यूटी आहे? तो छा ॿुधायो? मूं हुनखे इहो मुंहिंजो खटरूं आणींदो आहियां। खटनि मां घणा मिलंदा आहिनि रोज़? खट मां वधि में हिकिड़ी खट 500 बसि, ॿियो छा? माना सॼे ॾींहं में हिकिड़ी खट 500? हुन मां तूं छा घर जो गाॾो हलाईंदी तॾहिं त माई तो कोन थी मिले न। ऐं ॿियो त तूं थोरो थोरो मूंखे थोरो मवाली ताप ते लॻे पियो। उस्ताद के टाइम ते मड़ी हणी छॾींदा आहियूं। हा हणी छॾींदा आहियो तॾहिं त वांदो ईअं न। हाणे शादी कर न त पोइ जनवरी आख़िरी तारीख़नि में गिरफ़्तार थी वेंदे। यार हाणे हिते रखी तूं मूंखे हिते रखियो न, हिते रखंदे तुंहिंजी आवाज़ ई कोन्हे हिते। कोशिश आऊं कंदो त अलाह ख़ैर कंदो इंशाअल्लाह। बसि माना मूंखे माई जेकॾहिं मिली वञे त सही आहे। माई बसि तूं पारे ओड़े पारे में पुछा कर। वॾी मूं पुछा कराई आहे त किथां बि मूंखे कोन थी। जिते आऊं वञा त चवंदा तुंहिंजी अञा उमिरि कोन्हे। तुंहिंजा ॾंद ई माना अची ॾिस थोरी ॾंद जी किरिया आहिनि। हीअ थुंठ जहिड़ी दाढ़ी मों तो ॾिस साॼो सुको पिया। थुंठ जहिड़ी दाढ़ी मूंखे कोन थो। बाबा तव्हां रुओ त न हिकिड़ो मिले नथी, ॿियो वरी हुकूमत जे मथां जेको दबाव तूं हींअर तूं असांजे मथां जेको चयो न, जनवरी आख़िरी तारीख़नि में जिन बि शादी न कई न उन्हनि ते एफआर कटी वेंदी ऐं उन्हनि खे लाकअप कयो वेंदो। बराए महिरबानी करे मुंहिंजो ख्याल रखिजे। आऊं छड़ो आहियां, आऊं त चवां थो जेकॾहिं मिली वञे त उन जहिड़ो मज़ो ई कोन्हे यार। अदा मिली वञे को तूं पंहिंजी कोशिशि कर न, ओड़े पारे में ॾिस कोशिशि कर, पंहिंजे माइटनि खे चओ ऐं थोरो धंधो बंधो कर, थोरो माना ईअं सम्झ डेली 500 1000 2000 रुपया तारीख़ घर खणी अचे त तोखे माई मिले। बाक़ी तोखे इन दफ़ा माई मिलंदी डेली। हाणे सॼे ॾींहं में महीने में हिकिड़ी खत वञी तुंहिंजा मिलनि 500 मां छा माना अॼुकल्ह यार चेल में सूर थो पए न, माण्हू खे चेल में सूर थो पए। ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू जेतिरो हाणे मिसाली ॻाल्हि आहे 2 टे खटूं ठाती चेल में सूर पइजी वियो, वरी वियो पोइ छा कंदासीं? एतिरो यार धंधो कोन थो थिए।
पोइ धंधो कोन थो थिए त पोइ माई तॾहिं त कोन थी तोखे मिले न। ऐं मूंखे यकीन आहे, मूंखे पक आहे जनवरी आख़िरी तारीख़ बाबा में भले मूंखे न मिले मसलो ई कोन्हे। ऐं मेलो लॻंदो आऊं खतरो ठाहे ॾींदुसि भॼी निकाह हुन सां विझंदुसि, बसि ॻाल्हि आख़िरी ख़तम। खदर सां निकाह को जाइज़ आहे छा? छो कोन्हे जाइज़? हा खदर सां निकाह विझे न पर कहिड़ो एब आहे, कहिड़ो फाल्ट आहे? खाली ॿाहिरि कोन थो ॼणे बसि। ॿाहिरि त ख़बर न, अवाम ॿाहिरि वधाइणी आऊं बदली कोन्हे, आदमशुमारी वधाइणी आहे यार, ॿाहिरि ख़बर आदमशुमारी कुझु बि न, महांगाई जो दौर लॻंदो वञे, खोटी वेंदी बसि सही। आऊं खतरे सां पाणे शादी कंदुसि बसि। जे नाज़रीन हिन जा तव्हां बोलो ॿुधा। ऐं अफ़ाल ॾिठो हो थोरो मावारी तापते, पर हिन वीचारे खे माइक कोन थी मिली। ऐं चए थो खदर सां शादी कंदुसि। हाणे माण्हुनि जा अकल दिमाग़ त ॾिसो, खदर था पढ़णजनि। अचो ही ॿियो हिकिड़ो शख़्स आयो, वरी हिन खां पुछूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, तव्हांजो नालो? ज़ीशान। अच्छा जेशान, तव्हां शादीशुदा आहियो, वांदा आहियो? छरा आहियो त जनवरी आख़िरी तारीख़ में तव्हां ते एफर्ट कती वेंदी। न त पंहिंजे माइटनि खे अपील कर त महिरबानी करे जल्द खां जल्द शादी करे लाइ लाॾो बंजी लाइ, लाॾो आयो यो बंजी लाइ मिलनी कोन थी बाबा, लाॾो बणजी लाइ। अच्छा भला तव्हांखे कहिड़ी वजह जे करे माइक नथी मिले? हिकिड़ा चवंदा हुया घर कोन्हे, ॿिया चवंदा कमाए कोन्हे, टिया चवंदा मवाली आयो। हिकिड़ी मिलनि नथी, ॿियो मिलनि थियूं त इहे सवाल आहे। इन खां पोइ हाणे शादी करी कोन छड़ा सही। त बाबा घर कोन्हे ऐं कमायो कोन था, जॾहिं घर हूंदा कमाईंदा तॾहिं माई मिलंदी न। बाबा घर आहे हे चवंदा ही न नऊं खपे, नऊं कहिड़ो? उस्ताद शोरम वोरम जी ख़बर कोन्हे न, त आऊं जी नई कढा रहिया। नई छा नहीं करे? खतरे वारो प्रोग्राम कैंसल। छा तो नहीं करे? जंहिंजे नाले तूं चए पियो किथे सुझंदो हुजे न शोरम। कम त ॾिस मवाली, जे नाज़रीन हिन जा कम ॾिसो। ऐं ही चए थो त किथे शोरूम त कोन्हे लॻल। 2026 वारो पटो कढाराईंदो त ही ॾिस गाड़ी ॾिस मुंहिंजी। हा मवाली तूं वञ, तूं मूंखे पक्का जनवरी आख़िरी तारीख़ में गिरफ़्तार थींदे। हाणे कम ॾिसो, माइयुनि जा त शोरूम थियनि। अच्छा शोरूम खुलियो 2026 मॉडल विकिजे विया, वठूं था। हलो इहो हिन भाउ जो चवण आहे त शोरूम खुलियो, हाणे हिन जा कम ॾिसो। अदा अञा न फलनि त माना वांदा बि हलो न। हलो तव्हां भले वञी सघो था। अचो त इहो हिकिड़ो ॿियो शख़्स बि था, इन खां पुछूं त इन जो छा चवण आहे। जे त नाज़रीन वांदनि खे अपील थी कजे त महिरबानी करे ईंदड़ सियारे में शादियूं करे लाहिनि, न त जनवरी जे आख़िरी तारीख़नि में उन्हनि ते एफआईआर कटी वेंदी। अचो ही ॿियो हिकिड़ो शख़्स आयो। अस्सलाम वालेकुम। अदा इहो जनवरी आख़िरी तारीख़नि में जेके बि वांदा आहिनि उन्हनि ते एफआईआर कटी वेंदी, न त ईंदड़ सियारे में शादी करण लाइ वांदनि खे अपील कई वई आहे। ऐं तव्हां ॿुधायो, तव्हां शादीशुदा आहियो या वांदा आहियो? शादी मुकल कई तूं शादी करा ॾींदो? हाँ ही छा पियो चए? अच्छा तव्हां वांदा आहियो, शादीशुदा आहियो? शादी कोई कई। अच्छा तव्हांजी शादी कोन्हे थियल त तव्हां महिरबानी करे शादी करे लाहियो, न त जनवरी आख़िरी तारीख़नि में न एफआईआर कटी वेंदी। एफआईआर तूं मुंहिंजी शादी करा। मुंहिंजी पाण ॾिस, मथे में हिकिड़ो वार कोन्हे, मुंहिंजी पाण अछी दाढ़ी थी वई आहे, मुंहिंजी पाण इहा शादी कोन्हे थियल, ऐं पाण परेशान लॻो पियो आहे। त माना ईअं न थिए जनवरी में मूं ते बि एफआईआर कटी। पर तव्हांजा हे हाल लॻा पिया न, तव्हांजी इन्हनि अफ़ालनि कीअं शादी थींदी? शादी मुंहिंजी करायो न, शादी ही लॻे थो चरियो आहे। हाणे हिन सां आउं छा ॻाल्हायां? अच्छा भला ॻाल्हि ॿुध, तव्हां भले वञी सघो था, तव्हांजी शादी थी वेंदी। हा शादी थी वेंदी। तयारी कयां शादी बाबा खे छा शादी थी वेंदी। किथां हेॾे चरियो आहे? हेड़ा बथे मूंखे मथे में लॻा त मारो मीटर ई घुमी वेंदो। वञे सभा चरियो। जे त नाज़रीन कैमरामैन सां गॾोगॾु आहियां खुदू थकाईअ खे इजाज़त ॾींदा, ऐं इंशाअल्लाह वरी मिलंदासीं के ॿिए मौज़ू ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो एस नफ़ीस नाले सां असांजो यूट्यूब चैनल, ऐं फेसबुक, ऐं टिकटॉक, ऐं बाक़ी सभु कुझु। ख़ुदा हाफ़िज़।